सांगड़ मां जान मोहम्मद दबड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध बिरोही इत्तेहाद तालके सिंजोरो जे सदर रईस मुमताज़ बिरोही हाउस ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सिंध बिरोही इत्तेहाद सिंध जे सदर फैज़ बिरोही चीफ ऑर्गेनाइज़ेशन अली हसन बिरोही जी सरबराही में बिरादरी जे बहितरी लाइ हिन वक़्त तमामु सुठो कमु करे रहियो आहे। मुमताज़ बिरोही वधीक चयो त असांजो मीर मुज़फ़र बिरोही जे ग्रुप सां को बि तालुक़ न आहे, छो जो मीर मुज़फ़र बिरोही हिन वक़्त बिरादरी जे भलाई लाइ कमु करण बजाए सिर्फ़ पंहिंजे ज़ाती मुफ़ादनि लाइ कमु करे पियो ऐं संदसि अॻु बि कयल कोशिशूं खे बिरोही बिरादरी जे माण्हुनि नाकाम कयो आहे ऐं हाणे बि हलंदड़ मुज़फ़र बिरोही जूं कोशिशूं नाकाम साबित थींदियूं। असां बिरोही बिरादरी जे माण्हुनि खे बिरोही इत्तेहाद मज़बूत करण लाइ ॾींहुं राति कोशिशूं करे सिंध बिरोही इत्तेहाद सिंध जे सदर फैज़ बिरोही चीफ अली हसन बिरोही जा बिरादरी लेवल ते हथ मज़बूत करण लाइ मुतहद थियणो आहे ऐं इत्तेहाद जे सदर फैज़ बिरोही ऐं चीफ अली हसन बिरोही जी क़यादत में पाण सभिनि खे गॾिजी कमु करणो आहे।